जेकी मंझ जहान सुतारीअ तॻे तुंहिंजे, जेकी मंझ जहान सुतारीअ तॻे तुंहिंजे, लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदले छुटा ना आऊं को फेरो कर फज़ल जो। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक कई पुरखलूस जज़्बनि सां। साईं मुंहिंजा जीअं के शख़्स पैदा थींदा आहिनि त उहे फ़ख़्रु कंदा आहिनि उन सरज़मीन ते जंहिं सरज़मीन ते उन्हनि जो जनमु थींदो आहे, ऐं अहिड़ी तरह ई का सरज़मीन वरी फ़ख़्रु कंदी आहे उन्हनि फ़र्दनि ते जिन फ़र्दनि उन ज़मीन मां जनमु वरितो हुजे। मिस्र जी सरज़मीन जी ॻाल्हि कंदासीं त फ़ख़्रु कंदी त मूं हिकु यूसुफ पैदा कयो जंहिंजो दुनिया में दुनिया ख़तमु थी वेंदी उनजो सानी ऐं मिट न थींदो, अहिड़ो नबी अहिड़ो ख़ूबसूरत इंसान दुनिया में वरी पैदा न थींदो। ऐं अहिड़ी तरह असां वटि जेकॾहिं सरज़मीन सिंध जॾहिं बि फ़ख़्रु कंदी पंहिंजे हीरोज़ ते त सरज़मीन सिंध इहो ज़रूरु चवंदी त हा मूं बि हिकिड़ो फ़र्ज़ंद पैदा कयो जंहिंजो नालो बि यूसुफ हो, मोहम्मद यूसुफ हो। असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में महरान जे रागी में ज़िक्र कंदासीं, उन जो नालो आहे मोहम्मद यूसुफ। मोहम्मद यूसुफ जी ज़िंदगी, मोहम्मद यूसुफ जो फ़न, उन ते ॻाल्हि ॿोल लाइ असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा मौजूदु आहे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि रहियो, सभु महिरबानी, थैंक यू। अॼु काफ़ी वक़्त खां पोइ सर तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी दोस्तनि फरमाइश कई हुई ऐं काफ़ी दोस्तनि चयो त असां ॻाल्हाइणु चाहियूं था मोहम्मद यूसुफ ते। माना हूअं त सभु जेके पाण जिन ते प्रोग्राम कयो आहे उहे क़ाबिल इज़त आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि। हाणे जेका ॻाल्हि जेका आहे सा तव्हांखे ख़बर आहे त लॉकडाउन जे करे काफ़ी दोस्तनि सां राब्तो न थी सघियो आहे। सो इंशाअल्लाह ताला दोस्त पाण सां गॾु आहिनि, ॾिसनि पिया ॿुधनि पिया पाण सां गॾु आहिनि। सो साईं अॼु मोहम्मद यूसुफ सुभान अल्लाह कीअं था पायो साहब? सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजी अखियुनि ते फ़ख़्रु कयां त मोहम्मद यूसुफ खे न फ़क़ति असां ॾिठो, हुन सां वक़्तु गुज़ारियो, हुनखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते रिकॉर्ड कयो ऐं हुनजे मदाहनि में असांजो शुमार आहे। ऐं सम्झां थो त 20वीं सदी अशरफ जेकॾहिं सिंधी गायकी में हूअं त केतिरे ख़ूबसूरत आवाज़ पैदा कया आहिनि, पर सही माना में जेकॾहिं के मर्द जो आवाज़ चइजे न त बाबा ही मर्दाना गायकी, ही मर्द जो आवाज़ आहे। मिसाल तौर ते जीअं पाण बरे सग़ीर में चवंदासीं त मेहदी हसन मर्दाना गायकी जो आवाज़ आहे, मोहम्मद रफ़ी मर्दाना गायकी जो अंदाज़ आवाज़ आहे। त गवैया लोक गायक ईअं त जाम आहिनि असांजे सिंध में, पर हुस्न बेमिसाल हज़रत यूसुफ जे हुस्न जहिड़ो आवाज़ जेकॾहिं के सिंध जे हैदराबाद जी शख़्सियत वटि हो त पोइ उहो असांजो मोहम्मद यूसुफ हो। अच्छा नसीर साहब, हाणे जेकॾहिं मोहम्मद यूसुफ जे हुस्न ते ॻाल्हाइजे, हुनजी फज़ीलत ते ॻाल्हाइजे त पना खुटी वेंदा, किताब खुटी वेंदा, किताब लिखिया विया तव्हांखे ख़बर, उहो त अॻियां हली तव्हां ॿुधाईंदो असांखे। ऐं छा इंसान हो, छा शख़्स हो, वरी जेका ख़ासि जंहिं शख़्सियत जे करे हुनखे एतिरो मान मिलियो आहे, एॾो मर्तबो मिलियो आहे, उहो हुनजो गायकी जो अंग ऐं ढंग आहे। जी हा, ठीकु आहे न। माना हिकिड़े पासे जेकॾहिं काफ़ी कलाम आहिनि, आरफ़ाना रंग आहे त हुनमें यूसुफ यूसुफ आहे, ॿिए पासे दुगाना आहिनि उनमें यूसुफ यूसुफ आहे, टे पासे वरी जॾहिं ग़ज़ल ऐं गीत अचनि था, वतन जा गीत अचनि था, उनमें यूसुफ आहे। वरी चौथे पासे जेकॾहिं ॻाल्हि पाण करियूं था फिल्मी दुनिया जे हवाले सां त सिंधी फिल्म जो जेको आगाज़ थियो आहे शेरो फिरोज़ खां 1968 में, त उन खां पोइ जेके बि फिल्मूं ठहियूं आहिनि तक़रीबन उनमें जेके वॾियूं वॾियूं जेके फिल्मूं ठहियूं जिन नालो कमायो उनमें बि यूसुफ आहे। त हाणे पाण यूसुफ जे जेके 4 पहलू आहिनि उन मां दर्जे बदर्जे ॻाल्हि कंदासीं। त पहिरियों तव्हां नसीर साहब असांखे इहो ॿुधायो त यूसुफ खे कहिड़े दर्जे में पाण रखूं, काफ़ी कलामनि वारे में या ॿिए ते? मोहम्मद यूसुफ जो जेको बुनियादी हवालो आहे उहो त लाइट
मौसीक़ीअ जी गायकी आहे। जॾहिं असीं लाइट चऊं था त उन में पोइ गीत ग़ज़ल काफ़ी वाई इहे सभु शयूं अची वञनि थियूं, छाकाणि त हुन जा उस्ताद त क्लासिकल आहिनि। हुन क्लासिकल बि थोरो घणो ॻाइण जी शुरूआति में कोशिशि कई आहे ऐं उन में बि हुन पंहिंजो पाण खे मंझरायो आहे, पर जेका बुनियादी सुञाणप आहे मोहम्मद यूसुफ जी, उहा हल्की फुल्की गायकी जो जेको हुस्न आहे उहो हुनजी आवाज़ हुनजे गले ते ऐन मौज़ून हो। मोहम्मद यूसुफ ते मां सम्झां थो त उन जे जेके 4-5 पहलू आहिनि जिन ते अॻिते हली पाण ॻाल्हाईंदा रहंदासीं, ॿुधाइण इहो ज़रूरी आहे, छाकाणि आउं हैदराबाद जो आहियां न, मूंखे अलाए छो हैदराबाद जूं जेके शख़्सियतूं पैदा थियूं आहिनि ऐं उन्हनि ते फ़ख्रु थींदो आहे त हीअ हैदराबाद जी मिट्टी आहे। ही हैदराबाद हिकिड़ो ज़रख़ेज़ शहर जी पैदावार ऐं उहो त वरी शाह लतीफ़ बि ॾिसिजे त डिवीज़न हैदराबाद आहे जंहिंमें आहिनि, त वॾे में वॾी वरी रज़ा खलीज बेग साहब आहिनि जिन 20वीं सदी 20वीं सदी त अहिड़ी तरह सां मोहम्मद यूसुफ जेको आहे उहो बुनियादी तरह सां हैदराबाद जो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हीअ 2 नंबर तलाउ मंगनहारनि जो पाड़ो आहे, मिस्री शाह जी दरगाह जो इलाइक़ो आहे, या इनखे असीं पंहिंजे ईअं चऊं त मंगराड़नि जो पाड़ो, अलादा चंड जो ॻोठु, सभु एरियाऊं हिकिड़े ई हंधि आहिनि जिते हिकिड़ी गुलाब जे गुल वांगुरु जानी शाह जो पाड़ो ऐं 2 नंबर तलाउ आहे, उते असांजे मोहम्मद यूसुफ जनम वरितो आहे। मोहम्मद यूसुफ जी वालदा बि असां ॾिठी, तमामु हिकिड़ी ज़बरदस्त शानदार वज़हदार औरत अम्मा जेका फातिमा, ऐं गॾोगॾु मोहम्मद यूसुफ जो वालिद बुज़ुर्गवार आहे जेको असांजे रेडियो हैदराबाद जो ढोलक नवाज़ हुयो, जंहिंजो नालो आहे लौंग फ़क़ीर, छाकाणि त वरी पोइ लौंग फ़क़ीर ऐं ज़वार बसंत ज़वार लौंग फ़क़ीर ॿई करबला सां वाक़िया एॾी मोहबत रखंदड़ जो इन्हनि जे घर में हिकिड़ो मौलाई मोमिन सुरीलो सुहिणो सभिनी वसफ़े हिकिड़ो यूसुफ जॾहिं पैदा थियो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त हुनजो हुस्न सूरत या हुनजो शायदि रोइण बि एॾो त सुर में हूंदो जो अम्मा फातिमा ऐं असांजे लौंग फ़क़ीर हुनजो नालो ॼमण सां ई अज़ान अली वलीउल्लाह चई यूसुफ अली रखी छॾियो। सुभान अल्लाह। नसीर साहब हाणे इहो बिल्कुलु ज़िक्र तां थींदो, पर हाणे आउं सम्झां थो त छो न तव्हां असां ऐं जेके असांजा दोस्त आहिनि ॾिसनि पिया ॿुधनि पिया उहे गॾिजी हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम पर आउं सम्झां थो थोरो मुख़्तसिर तारुफ़ आहे उहो दोस्तनि खे ॿुधायूं, उन खां पोइ वरी यूसुफ जी शख़्सियत ते त साईं मुंहिंजा सिंध धरती जी इहा ख़ुशबख़्ती आहे जो खेसि वक़्त ब वक़्तु ख़ूबसूरत शाइरी, सुरीली मौसीक़ी ऐं सुरीला आवाज़ तोहफ़े में मिलिया आहिनि, जिन जी हंधे मागे हाक ऐं धाक रही आहे। अहिड़नि आवाज़नि में भगत कंवर राम जीवणी बाई समेत वेझड़ाई में केतिरा ई सुरीला आवाज़ पैदा थिया जिन मौसीक़ी जे उफ़क़ ते उभरियो आहे ऐं उन्हनि पंहिंजा नाला बरे सग़ीर पाक हिंद में ॼमाया। तिन में मोहम्मद यूसुफ ऐं आबदा परवीन जा आवाज़ बि बिला शक त सदा बहार आवाज़नि में मशहूर ऐं मारूफ़ थिया आहिनि। इहो सच आहे त उन्हनि आवाज़नि जो मेल अॼु ॾींहं ताईं को बि नेमल बदल न आहे रहियो। मोहम्मद यूसुफ जो जनम हैदराबाद जे जानीशाह पाड़े में 14 फरवरी 1940 ते लौंग फ़क़ीर जे घर ते थियो। संदसि वॾा पीढ़ाइता मंगणहार फ़क़ीर हुआ ऐं अलाए त कॾहिं बहावलपुर खां हिजरत करे हैदराबाद आया हुआ ऐं हिते जा ई थी विया। मोहम्मद यूसुफ जो वालिद हाजी लौंग ऐं उनजो ॿियो माइट ढोलक नवाज़ बसंत फ़क़ीर शरनाई नवाज़ इमाम बख़्श, उन्हनि जो तालुक़ हिन ख़ानदान सां रहियो ऐं उन्हनि जो तालुक़ रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां रहियो। संदन मुख या हवालो बि साज़कारी वारो ई आहे। मोहम्मद यूसुफ उन राजायती काजायती फ़क़ीराने घराणे जो पहिरियों सुरीलो रागी आहे जंहिं ख़ानदानी रिवायतनि साधन बदिरां आवाज़ ऐं आलापन सां इश्क रखियो ऐं सिंध जे सदा रंगी राग खां ई पाण खे मुतारिफ़ करायो ऐं मोहम्मद यूसुफ पंहिंजे सफ़र जो आगाज़ हैदराबाद मां कयो। हैदराबाद में ओताराने मकाननि वारे राग सां हुन पंहिंजे फ़न जो आगाज़ कयो ऐं बाद में गवालियारी ख़ानदान जे मशहूर रागिन फिदा हुसैन ऐं ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान खां क्लासिकल राग जी सिख्या वरिती। पर क्लासिकल ताईं पहुचण खां अॻु हू नीम क्लासिकल सुरनि जे संसार में गुम थी वियो ऐं मशहूरी बि माणी। उन लाइ बिला शक मुख़्तलिफ़ मूसीकारनि जी मूसीक़ियुनि सां बि इस्तफ़ाज़ो कयो वियो त पंहिंजी असली सदा रंगी अंग बि शामिल हुन कयो। सुरनि सां सुर मिलिया
त ख़ूबसूरत काफ़ियूं जुड़ी पियूं। वेतर जो संदसि सुरीलो आवाज़ शामिल थियो त मोहम्मद यूसुफ नामवर गायक तौरु मशहूरु थियणु लॻो। मोहम्मद यूसुफ रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां शुरूआत कई, पर उन खां पोइ कराची में सिंधी सर्विस खां हुन स्टार्ट वरिती हुई ऐं ऑडिशन में जीवनी बाई जे मशहूरु लोक काफ़ी वञनि था वैरागी वैरागी वतन दे ॻाए आवाज़ जो इम्तिहान पास कयो। जॾहिं त दर्सी निसाबी तालीम वारो को वॾो इम्तिहान पास न करे सघियो, पर चवनि था त 8-9 दर्जा हू पढ़ियलु हो। मोहम्मद यूसुफ रेडियो लाइ सभ खां पहिरीं शाह लतीफ़ जी वाई विंद स्केच कही सुर भैरवी में ॻाई, जंहिंखे शोहरत जे सरहदुनि में दाख़िल करे छॾियो। उन काफ़ीअ जा पड़ाॾा EMI रिकॉर्डिंग कंपनी कराची ताईं पहुता, जिते मोहम्मद यूसुफ जा 2 कलाम ॿिया बि रिकॉर्ड थिया ऐं उहे बि काफ़ी मशहूरु थिया। इहे 2 कलाम ख़ान साहब सोना ख़ान बलोच जे मार्फत रिकॉर्ड थिया, छाकाणि त सोना ख़ान बलोच मोहम्मद यूसुफ जो साथारी बि हो ऐं हुन जे मथां हथ शफ़क़त जो बि रखंदो हो। ख़ूबसूरत गभरू नौजवान मोहम्मद यूसुफ तानपुरो कुल्हे ते ऐं हारमोनियम हंज ते रखी रेडियो हैदराबाद जे ऐवान में वेठो त संदसि भरपूर आजियां थी ऐं खेसि रेगुलर सुरीले रागी तौरु परफॉर्म करण जा अनेक मौक़ा मिलिया, जिन खे हुन ज़ाया न कयो ऐं संदसि केतिरा ई कलाम रिकॉर्ड थिया। मोहम्मद यूसुफ जो आवाज़ केतिरो सुरीलो ऐं रसीलो आहे, उन लाइ इहो चवण ई काफ़ी आहे त संदसि आवाज़ सिंध ऐं हिंद जे चंद सुरीलनि आवाज़नि मां हिकु आहे, जो महसूस बि कराए थो त तासुर बि छॾे थो। संदसि आवाज़ जी रेंज जी इहा बि ख़ूबी आहे जो उन आवाज़ जा पड़लाव ऐं आलाप पस मंज़र में भली केतिरो बि दूर गूंजदा हुजनि त बि महसूस थींदो त इहो आवाज़ मोहम्मद यूसुफ जो थी सघे थो। बहरहाल सिंधी मौसीक़ी लाइ ही मुनफ़रिद आवाज़ कंहिं तोहफ़े खां घटि न आहे। अक्सर ॾिठो वियो आहे त कंहिं बि फ़नकार जो फ़न कंहिं फ़क़ीर, कंहिं बुज़ुर्ग जी दरगाह या कंहिं सकाफ़ती इदारे जे सरवाण जे तुफ़ेल परवान चढ़ंदो आहे, सो मोहम्मद यूसुफ खे बि अॾण फ़क़ीर ऐं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर वांगुरु मुमताज़ मिर्ज़ा जहिड़ो पारस मिली वियो, जंहिंखेसि फ़र्श तां खणी अर्श ते उमाणे छॾियो ऐं यूसुफ बि हवाउनि ऐं फ़ज़ाउनि में उॾामंदो रहियो। वेतर जो शाह लतीफ़ जो पहिरियों एवार्ड मोहम्मद यूसुफ खे मिलियो, उन एवार्ड न फ़क़ति हिकु काफ़ी ॻाईंदड़ यूसुफ खे वॾो मक़ाम ॾिनो, पर उन वक़्त जो सिंध जो गवर्नर अब्बासी तमामु घणो मुतासिर थियो ऐं उन मोहम्मद यूसुफ जे आवाज़ खे तमामु घणो पसंदि कयो। मुमताज़ मिर्ज़ा जे कारनामनि खे ॾिसंदे हमीद आख़ुन साहब सेक्रेटरी सकाफ़त सियाह तरफ़ां मोहम्मद यूसुफ खे लातादाद मुल्कनि जा सैर सफ़र बि कराया विया ऐं जग मशहूरु फ़नकारनि जी टोले में शामिल करे छॾियो ऐं खेसि 2 दफ़ा तमग़े हुस्न कारकर्दगी सिंधी फिल्मनि जो दौरु शुरू थियो त उन लाइ बि मोहम्मद यूसुफ खे मौज़ू सम्झो वियो ऐं केतिरा ई फिल्मी गाना हुन ॻाए वधीक मशहूरी माणी। फिल्म लाइ संदसि पहिरियों गानो राहत मिले थी दर्द में मास्टर ग़ुलाम अली फिल्म शहरो फेरोज़ लाइ हुन खां रिकॉर्ड करायो, जेको तमामु मक़बूल थियो। मोहम्मद यूसुफ प्लेबैक सिंगर तौरु मशहूरु थियो। उन लाइ बिलाशक खेसि पैंट शर्ट पाजामो पाइणो पियो ऐं क्लीन शेप थियणो पियो, सो यूसुफ कंहिं चॉकलेटी हीरो वांगुरु उन टाइम में घटि कोन लॻंदो हो। फिल्म रंगमहल लाइ मास्टर फिरोज़ गुल मोहम्मद यूसुफ जो गानो मिली या प्यार जी मंज़िल कंपोज़ कयो, उहो गानो फिरोज़ गुल जे ज़ाती ऑडिशन लाइ बि कमु आयो। बहरहाल मोहम्मद यूसुफ फिल्मी गाननि जी बि बरसात वसाईंदो रहियो ऐं सोलो गीतनि खां सवाइ मशहूरु फिल्मी गाननि ऐं उन वक़्त जूं जेके गायिकाऊं हुयूं, मैडम नूरजहां ऐं रूना लैला, रुबीना बदर, महाजबीन कज़लबाश ऐं आबदा परवीन समेत डुइट कोर्स वग़ैरह बि हुन ॻाया त खेसि ख़ूब खां ख़ूब तर थियण जो ख़्यालु आयो। सो ख़्वाहिशूं जा मरहला तय कंदो रहियो ऐं हुन पोइ ते निहारण ई छॾे ॾिनो। मोहम्मद यूसुफ रेडियो, टीवी, फिल्म ऐं स्टेज लाइ केतिरा ई सिंधी उर्दू गज़ल गीत बि ॻाया ऐं स्टेज जो त हू हीरो सम्झो वेंदो हो। मोहम्मद यूसुफ मौसीक़ी जा जेतोणीक मुख़्तलिफ़ मैदान माणिया, पोइ बि संदसि मुख्य हवालो सदारंगी राग वारो रहियो ऐं मौसीक़ी शनास हल्कनि में संगीत जे सुरनि में हिकु सुरीले रागी वारो लहजो बि रहियो। मोहम्मद यूसुफ केतिरो तर्ज़ निगार मौसीक़ार हो
इन खां कते नज़र इहा बि हक़ीक़त आहे त संदसि गायकी ते सदाईं असुल गायकी जो गुमान रहियो आहे। इहो सच आहे त संदसि गायकी ते गवालियारी गायकी जो रंग बि चढ़ी न सघियो आहे, जंहिंजो हुन फॉलो बि हुनखे न कयो। बहरहाल सिंध जी सरज़मीन जी हिन सदा मलूक रागी खे जीवन घारण लाइ फ़क़ति 55 साल मिलिया, जिन में 40 साल त संदसि फ़नी सफ़र वारा हुआ ऐं बिल आख़िर 14 फरवरी 1997 ते संदसि जनम वारे ॾींहं ते ही अनमोल रागी कोटली वारे घर में सदाई लाइ असां खां विछड़ी वियो। त नसीर साहब ही हो हिन जो मुख़्तसर तारुफ़ जेको असां दोस्तनि खे ॿुधायो। हाणे इन ते तारुफ़ ते या इन जेका ॿिया पहलू आहिनि उन ते पाण ॻाल्हाईंदासूं। जी दोस्तो, मोहम्मद यूसुफ जो तव्हां ऐं असां ॾिसूं था ही ख़ूबसूरत कलाम। राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, मां प्यार था सदके, इन प्यार था सदके, दिलदार हम अता कयो, दिलदार हम अता कयो, दिलदार ता सदके, इन प्यार ता सदके। दिल में वसायो आहे मूं, दिल में वसायो आहे मूं, धरती जे चंड खे, धरती जे चंड खे, जान बजो जल हर घड़ी हो, जान बजो जल हर घड़ी, दीदार था सदके, इन प्यार था सदके, दिलदार हम अता कयो, दिलदार था सदके, इन प्यार था सदके। ॾिठा फलक ते सवे कहे कशां जा रंग, सवे कहे कशां जा रंग, रंगत समूरी सूंह जे हो, रंगत समूरी सूंह जे, सरदार ता सदके, इन प्यार ता सदके, दिलदार हम अता कयो, दिलदार ता सदके, इन प्यार ता सदके, राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, मां प्यार था सदके, इन प्यार था सदके। वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी असीं आज ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु सिंध जे जंहिं तमामु वॾे फ़नकार जो ज़िक्र हली रहियो आहे उन जो नालो आहे मोहम्मद यूसुफ नसीर मिर्ज़ा साहब, असांजो म्यूज़िक एक्सपर्ट
हाणे ॻाल्हाईंदो हुन जे फ़न ते। नसीर साहिबु, तव्हां जेका ॻाल्हि छॾी हुई जिते, त उहा सिर्फ़ु जॾहिं जनम थियो आहे जी हाँ बिल्कुलु उतां तव्हां ॻाल्हि छॾी। हाणे उन खां पोइ वरी सफ़र शुरू थिए थो, तव्हां उन सफ़र में हुन जी गायकी जे कहिड़े पहलू खे सर वठो था तव्हां? अशरफ, अंग्रेज़ीअ में हिकिड़ो मुहावरो आहे जंहिंजो मतिलबु आहे त हीउ जेको बदक जो बचो थींदो आहे न, उनखे तरणु केरु कोन सेखारींदो आहे, उहो पाण तरणु लॻंदो आहे। त हाणे मोहम्मद यूसुफ जो जेका पैदाइश आहे इहा त पाण खे ख़बर आहे त हिकिड़ो राजाइतो ख़ानदान आहे वजतनि जो, जेके हिकिड़े पासे दोल पिया वॼाइनि, ढोलक पिया वॼाइनि, ॿिए पासे बसंत फ़क़ीर जेको हुनजो चाचो आहे उहो शरनाए में पूरे बरे सग़ीर में नालो कढियो वेठो आहे, ऐं टे पासे ख़ुदि हुनजो पीउ जेको आहे उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो स्टाफ आर्टिस्ट आहे। त मूं चयो पियो त हीउ जेको बदक जो बच्चो आहे न, उनखे तरणु केरु सेखारींदो कोन, उनखे ख़ुदि ब ख़ुदि तरणु ईंदो आहे। त हीउ जंहिं घर में ॼाओ हो उनजो उथणु वेहणु खाइणु पीअणु खिलणु ख़ुशी गमी इहो ई आहे, माना राग ऐं मौसीक़ी। त अल्टीमेटली असांजे हाजी लौंग खे बि ज़ाहिर त शौक़ु थियो त मुंहिंजो जेको असांजो जेको ख़ानदानी विरसो आहे उनजो वारिस ई जेको पहिरियों औलाद मूं बि फर्ज़ंद पैदा थियो आहे उहो इन ई फ़न में उथे ऐं पंहिंजो नालो पैदा करे। इन करे हुन वटि जेका पंहिंजी तरबियत हुई उहा त लयकारी जी तरबियत हुई, शरनाए जी तरबियत हुई, पर हुन ॾिठो त मोहम्मद यूसुफ में कुदरती तरह सां गले जी जेका ख़ूबी आहे, गले जी हुस्न आहे या सलाहियत जेका ॻाइण जी आहे, हुन घर में झूंगारियो हूंदो, ख़बर पई हूंदी त हीउ त शहज़ादो आहे आवाज़ जो, जेको असांजे घर में हिकिड़ो अमुल हीरो आहे जेको हिते असां पैदा करे ॾिनो आहे दुनिया खे। त हुननि डॉक्टर तनवीर अब्बासी चवंदो अथव, अशरफ तव्हां जो माउ जा सभ खां पहिरीं जेका अहम ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां वटि टैलेंट त आहे, हाणे उन जी थींदी आहे तराश ख़राश, उहो उनखे चइबो आहे महिनत ऐं रियाज़त। जी काठ सुठो आहे पर घरण वारो को हुजे, त जेतिरो तव्हां रियाज़त ऐं महिनत उन ते कंदव त तव्हांखे हुनजो रिज़ल्ट ईंदो वेंदो। त इहा ॻाल्हि त मोहम्मद यूसुफ जे वालिद खे ख़बर हुई न त हिनखे जेकॾहिं महिनत कराइबी त हीउ हिकिड़ो चोॾहीं जो चंड थी सिंधी मौसीक़ी में भरंदो। इन करे हुन सभ खां पहिरीं त हैदराबाद जा जेके ग्वालियर जा घराणे जा गायक आहिनि जिन में उस्ताद फिदा हुसैन ख़ान जो नालो तव्हां वरितो, हिकिड़ो जामे तारुफ़ तव्हां हुनजो मोहम्मद यूसुफ ॾिनो आहे। उन खां पोइ सोना ख़ान बलोच आहे जेको टंडियादम में। हाणे वरी ॾिसबो आहे न त उन ज़माने जा हू त सिखिया पिया कनि, अंदरि घरनि में सेखारनि पिया, पर वरी कॾहिं कॾहिं ॻाइण वारा ॾिसंदा आहिनि त हीउ ज़मानो आहे, हीउ कंहिंजो ज़मानो आहे, हीउ केरु रागी मशहूरु पियो थिए, त वरी उनजी थोरो रंग, उनजी थोरी शागिर्दी अख़्तियार कजे, उनखां थोरो सिखिजे त अवामी बि थिजे। त उन ज़माने में ग्रामोफोन रिकॉर्डनि में वधि में वधि मोहम्मद यूसुफ माछी ऐं असांजो सोना ख़ान बलोच अहिड़ा आहिनि जेके सदारंगी काफ़ी कलाम ॻाइनि पिया। त मोहम्मद यूसुफ खे बि शौक़ु थियो त हुन वञे असांजे सोना ख़ान बलोच जो शागिर्द थियो आहे, जेको उन वक़्त जो मशहूरु तरीन रेडियो पाकिस्तान कराचीअ जो आर्टिस्ट आहे। हेॾा हैदराबाद में असांजो फिदा हुसैन ख़ान वारा आहिनि। त असांजो यूसुफ जेको आहे इन्हनि खां जेका सिखिया वठंदे वठंदे हुनखे सभिनी खां पहिरियों जेको मौक़ो मिलियो आहे, ऐं जंहिंजो रावी को नंढो माण्हू कोन्हे, पीर अली मोहम्मद राशिदी आहे, उहे ॾींहं उहे शींहं। ऐं जॾहिं सिंध जो असेंबली जो स्पीकर केरु आहे, सैयद मीरा मोहम्मद शाह, ही उहे हस्तियूं आहिनि साईं JM सैयद जेके शाह लतीफ़ जा ॾियारा मल्हाइण जी रवायत जो आगाज़ पिया कनि। ईअं शाह लतीफ़ जो जेको ॾियारो थियो आहे गोल बिल्डिंग जे क़रीब जेको गवर्नमेंट हाई स्कूल आहे, उन में जेका तक़रीब थी आहे उते ॻाइणो त फिदा हुसैन ख़ान वारनि खे आहे, पर हिकिड़े नंढड़े शागिर्द जी हैसियत में हिन खे ब्रेक मिलियो आहे मोहम्मद यूसुफ खे। ऐं जॾहिं मोहम्मद यूसुफ जॾहिं ॻायो आहे त हुनखे उन 1955 में अशरफ 15 रुपए जो अवॉर्ड मिलियो, इनाम मिलिया आहिनि, जेके हुन पंहिंजे उस्ताद फिदा हुसैन ख़ान जे पेरनि में रखिया आहिनि। ऐं पोइ अॻिते वरी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उन्हनि मां पहिरियों दफ़ो मोहम्मद यूसुफ पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं नवां कपिड़ा वठी पाता आहिनि, हुनखे शाह उस्ताद वठी ॾिना आहिनि फिदा हुसैन संदसि पहिरीं कमाईअ मां, त पोइ उहो उन कया आहिनि। हाणे इहो आहे मोहम्मद यूसुफ जो उहो पहिरियों ॾाको शोहरत जो, जंहिं ते हुन पेर रखियो आहे, उनखां पोइ त हुन लाइ दरवाज़ा खुलंदा विया आहिनि। वाह वाह। अच्छा नसीर साहिबु, जीअं तव्हां ॻाल्हि तव्हां कई त गवर्नमेंट हाई स्कूल मोहम्मद यूसुफ जी ज़िंदगीअ में हिकु ख़ासि इनकलाब आंदो आहे। त मूंखे यादि पए थो सईद अल्लाह बख्शा बुखारी ऐं पीर इसाक़ सरंदी, तव्हांखे ख़बर आहे त ॿई प्रोड्यूसर हूंदा, उन खां अॻु में ॿई मास्टर हूंदा, इन ई स्कूल जा टीचर हूंदा। त बुखारी साहब मूंखे ॿुधायो
त साईं जॾहिं ख़ैरपुर में स्टेशन डायरेक्टर हो त चई त मूंखे मुंहिंजो शागिर्द रहियो आहे मोहम्मद यूसुफ त हिकिड़े ॾींहुं नातुनि जो मुक़ाबिलो हो त चई उते असांजे तसवर में बि कोन हो त असां प्रोड्यूसर थींदासीं माना आउं प्रोड्यूसर थींदुसि ऐं न को हुनखे ख़बर नंढड़ो ॿार हो त चई जॾहिं हुन ॻायो पंहिंजो नात जॾहिं पढ़ी आहे हुन मोहम्मद यूसुफ त चई मूंखे सच पुछो त साईं हाणे कन त ॾाढा सुरीला हूंदा न माशाअल्लाह साईं त चई मूं हुनखे चयो ऐं मूं दुआ ॾिनी त अलाह कंदो कंहिं ॾींहुं तूं माना त जेको आहे सो को वॾो आर्टिस्ट थींदे त चई मोहम्मद यूसुफ चयो त साईं आर्ट हैदराबाद में त रेडियो स्टेशन ई कान्हे किथां आर्टिस्ट थींदो माना हुन टाइम ॾिसो न रेडियो ई हूंदो न हिकिड़ो रेडियो कराची हूंदो माना इहा हिकिड़ी शुरूआत वारी ॻाल्हि मूं ताईं ॿुधाई त माना हुनजो जेको वक़्तु खुलियो आहे या जेको राग जो हिसाबु खुलियो आहे सो खुलियो आहे गवर्नमेंट हाई स्कूल अच्छा त उन खां पोइ वरी जॾहिं 1955 में जेके रेडियो पाकिस्तान जो क़याम थियो आहे उन खां पोइ जेके चाइल्ड आर्टिस्ट आया आहिनि उन में चवंदा मोहम्मद यूसुफ आयो आहे उन खां पोइ तुर्त ई कराची वियो आहे छाकाणि त रेडियो पाकिस्तान जेके पहिरीं स्टेशन आहे उहा त रेडियो पाकिस्तान कराची आहे माना 1948 क़याम पाकिस्तान खां पोइ जेका पहिरीं रेडियो स्टेशन आहे उहा उते अली मोहम्मद छागला साहब सिंधी प्रोग्राम शुरू कया आहिनि ऐं सिंधी प्रोग्राम शुरू में कलाक जा अधु कलाक जा ईअं हिकिड़ो उनखे रेडियो कराचीअ तां जेका नशरियात शुरू थी उन में पोइ उन में ई अवल त वॾा वॾा ज़ाहिर आहे त 1948 में मोहम्मद यूसुफ जी उमिरि 8 साल आहे या 9 साल 10 साल त उन में हू अञा ॿार आहे अञा हुनजे सिख्या जो मरहलो आहे उन ज़माने में त इहे ई आहिनि वॾा वॾा जेके मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे सोना ख़ान बलोच आहे ऐं ॿिया असांजा मिठू कच्छी आहे ढोल फ़कीर आहे हुसैन बख्श ख़ादिम आहे इहे फ़नकार अचनि पिया उन्हनि सिंधी नशरियात में त मोहम्मद यूसुफ खे उतां थोरो ब्रेक मिलियो हूंदो ऐं उहो बि उनखे सोना ख़ान बलोच जे सिफ़ारिश सां उते उनखे थोरो थोरो प्रोग्राम मिलियो हूंदो पर 1955 में जॾहिं रेडियो स्टेशन हैदराबाद ठही आहे त तॾहिं तसवुरु कजे थो त मोहम्मद यूसुफ 15 खां 20 सालनि वारी उमिरि में हाणे बलूअत में ऐं राग में बि हुनजी थोरी घणी पुख़्तगी आई आहे पर उन ज़माने में बि एॾो त वॾनि वॾनि गायकनि जो ज़मानो आहे जो मोहम्मद यूसुफ खे अञा 15-20 सालनि वारे छोकिरे खे अञा रेडियो हैदराबाद ते एॾो सुठो मौक़ो न पियो मिले हुनखे मौक़ो मिलियो आहे 60 खां पोइ 70 वारे ज़माने में उहो कॾहिं मिलियो आहे मोहम्मद यूसुफ खे त रेडियो हैदराबाद ते जेका डोमिनेशन रही आहे उहा त सादिक अलीअ जी गीत ग़ज़ल जे हवाले सां रही आहे ऐं गीतनि भरियुनि कहाणियुनि जो जेको रवाजु आहे उहो बि सईद मंज़ूर नक़वी साहब गीत लिखे ऐं मुज़फ़र हुसैन जोश लिखे ज़ेबा अक़ली लिखे ऐं मौसीक़ार ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ आहिनि वरी असांजा उस्ताद नज़र हुसैन ख़ान आहे उस्ताद मोहम्मद जुमन आहे इहो मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे त यूसुफ खे जेको असल में रेडियो हैदराबाद तां अशरफ जेको शोहरत मिली अथव न आउं अखियूं पूरे थो चवां त उहो सभ खां पहिरीं सिकंदर बलोच साहब उनखे हिकिड़ो जेको उन खां ग़ज़ल ॻारायो आहे हूअं त हू काफ़ी कलाम सजणनि जा सारियो सांग ऐं वेठी रोज़ निहारियां या ऐं को ॼाणा पंध केच जो या इन क़िस्म जूं जेके काफ़ियूं कलाम आहिनि हू ॻाए पियो थोरी थोरी हुनखे शोहरत मीडिया जे तवसुल सां मिले पई पर सही माना में मोहम्मद यूसुफ खे जेको हिकिड़े प्लेबैक सिंगर ऐं ग़ज़ल वञ त कासिद सही पोइ यार अचे या न अचे मखदूम साईं तालिबुल मौला जो ग़ज़ल पियो ॻाए एतिरे में सिकंदर बलोच साहब हुन खां हिकिड़ी गीतनि भरी कहाणी आहे जंहिंजे लाइ ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ खां हुनखे हिकिड़ो ग़ज़ल ॻारायो आहे ही उनजे शोहरत जो उनखे आसमान ॾांहुं वठी वेंदड़ ग़ज़ल आहे ऐं जेको बिलावल परदेसी साहब जो लिखियल आहे तव्हांजे ज़हन में अची वियो सिवा तुंहिंजे हयाती प्यारा किथे आई तुझे हयाती बार थी प्यारा किथे आही प्यारा किथे आही असम तुझो
कसम तुझो तके राहूं थका तारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे अज़ल जे प्यास में लुछंदे कचमकारियूं सवेरातियूं त इहो जीअं ई रेडियो मां इहो निकिती गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी में आयो आहे त सभु जेके फिल्मूं ठहणु शुरू थियूं आहिनि स्टेज शोज़ थियणा आहिनि शादियूं मुरादियूं आहिनि त मोहम्मद यूसुफ जी जेका मार्केट वैल्यू आहे न कमर्शियली बि ऐं शादी मुरादियुनि ऐं फंक्शननि जे हवाले सां बि उहा दरअसल उनजे ब्रेक ॾियण वारो गज़ल इहो आहे सिवा तुंहिंजी हयाती बार थी प्यारा किथे आहिनि। अच्छा इहा नसीर साहब जॻह तव्हां ॻाल्हि ॿुधाई त माना मूं सम्झो पे त इहो जेको गज़ल आहे इहो गीत जेको आहे सो अंसारी साहब रिकॉर्ड कयो पर न सिकंदर बलोच साहब जी ऐं साईं हाणे पंहिंजो नसीर साहब हाणे ख़ुशकिस्मती आहे त इन जेको शाइर हो बिलावल परदी साहब उहो असांजो उस्ताद हो सचल सरबत आर्ट्स कॉलेज में उन पाण बरमला वरना शाइर मञंदा कोन उन बरमला एतराफ़ कयो आहे त जॾहिं इहो कलाम इहो गीत आनियर वियो आहे त मूंखे बि शोहरत जेका वॾी में वॾी मिली आहे उहो उन गीत जे पोयां मिली आहे। माशाअल्लाह ज़रूर ज़रूर बिल्कुलु सही था चओ। अच्छा नसीर साहब हाणे तव्हां इहो ॿुधायो त हिकिड़े पासे जानी शाह जो पाड़ो आहे ऐं ॿिए पासे सखी याकूब शहीद आहे जिथे सिकंदर बलोच साहब रहे पियो माना तक़रीबन पाड़ो थी वियो न जी हा त माना इन जो मतिलबु इहो थियो त सिकंदर बलोच साहब एज ए प्रोड्यूसर पाड़ेसरी जो हक़ अदा कयो। जी हा ऐं सम्झां थो त मोहम्मद यूसुफ खे जेका बहितरीन मीडिया तां शोहरत ॾियारण वारो ऐं जंहिं प्रोड्यूसर ॾांहुं जेकॾहिं कंहिंजो क्रेडिट वञे थो त उहो सिकंदर बलोच आहे छाकाणि त 1968 में अशरफ जॾहिं असीं मोहम्मद यूसुफ जे ॿियनि ॻाल्हियुनि ते बि रोशनी विझंदासीं पर सही माना में प्लेबैक सिंगर असां सिंधी फिल्म परदेसी ठही उमर मारवी ठही उन में असांजो जेको मोहम्मद इब्राहिम मास्टर मोहम्मद इब्राहिम जेको आहे उहो हो पर उनजो आवाज़ बि हिकिड़े हीरो खां वधीक हिकिड़ो लोक आवाज़ वधीक हुयो त सिंधी फिल्म जॾहिं 68 में ठहे पई त पोइ त असां मोहम्मद इब्राहिम जेको आहे उहो थोरो झूंडड़ो थी वियो हाणे के हीरो जे मथां त हुनजो आवाज़ नथो सूट करे त हिकिड़े हीरो गायक जे लाइ प्लेबैक सिंगर जी जॾहिं तलाश थी त पोइ उन्हनि जो अल्टीमेटली उनजो ध्यानु जेको आहे मोहम्मद यूसुफ ॾांहुं वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जे रागी में गुफ्तगू हली रही आहे असांजे वॾे फनकार मोहम्मद यूसुफ जी शख्सियत ते सच पुछो त मोहम्मद यूसुफ या कुझु शख्सियतूं असांजा अहिड़ियूं शख्सियतूं आहिनि जिन ते ॻाल्हाईंदे असांखे ख़बर ई कान पवंदी 2-3 कलाक ही त उहे माण्हू आहे जिन लाइ बाक़ाइदा माण्हुनि असांजे वॾे आर्टिस्टनि उन नाला साईं वठंदो मुमताज़ मिर्ज़ा साहब जो नालो वठंदो उन किताब लिखियो आहे माना अहिड़ी शख्सियत आहे जंहिंजे हिकिड़ी शख्सियत ते किताब लिखियो ऐं लातादाद मज़मून लातादाद ॻाल्हियूं हाणे नसीर साहब हिते मोहम्मद यूसुफ खे सिवा तुंहिंजी हयाती बार थी प्यारा किथे इहो कलाम हलियो आहे उन खां पोइ तुर्त ई जेके हुनजा वधीक कलाम जेके थिया आहिनि से PTV वटि हाणे उहो ॾाको वियो आहे या कराची रेडियो ते वियो आहे या फिल्म में वियो आहे फिल्म में वियो आहे छाकाणि त आउं सम्झां थो त 1968 में जॾहिं शेख हसन साहब वारनि ऐं दोस्तनि सिंधी फिल्म ठाहिण जी कोशिशि कई जंहिंजो नालो शहरु फरोज़ आहे हिकिड़ी नई टीम आहे नवां माण्हू नवां चेहरा जिन में ग़ुलाम अली साहब अगरचे पहिरीं पराई ज़मीन ऐं
उमर मालवीअ में हू हिकिड़े मौसीकार जी हैसियत में हिसो वठी चुको आहे, पर फुल फ्लैज ग़ुलाम अलीअ खे जेका पहिरीं फिल्म मिली आहे उहा शेर फेरोज़ आहे। ऐं ही रेडियो तां मशहूरु थियल कलाम आहे सिवा तुंहिंजी हयाती बार थी, त हुननि लिखो त असांखे फिल्म में जेको यंग मुश्ताक चंगेज़ी हीरो आयो आहे त हिन जे लाइ प्लेबैक सिंगर बि असांखे हिकिड़ो जवान आवाज़ खपे। त पोइ उन्हनि जी जेका चूंड हुई त ॾिठो त मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में वैराइटी आहे, माना ही गज़ल गाए त गज़ल जो आवाज़ थियो वञे, अकेलो गीत गाए त अकेले गीत जो आवाज़ गाए, वरी ॾिठो त ही थोरो खिल भोग वारो आहे, तबियत हुनजी अहिड़ी हुई त मज़ाहिया गीत गाए त उहो कोरस गाए, इश्क हुस्न दे खेल हज़ार लैला मजनू कौन सॾावे, मिसाल इहे त पोइ जा अञा नग़मात अचनि था। त सभ खां पहिरीं जंहिंजो तव्हां हवालो ॾिनो त मिली प्यार जी मंज़िल, ऐं ॿियो जेको शेरू फेरोज़ जो राहत मिले थी हिन प्यार तां सदके, त इहे जो कमाल जा उनजी वॉइस क्वालिटी साम्हूं आई आहे त उन जा रिकॉर्डिस्ट जेके ईस्टर्न स्टूडियो फिल्म जा मॉडर्न फिल्म स्टूडियो जा जेके रिकॉर्डिस्ट आहिनि उहे ख़ुदि हैरान थिया त ही अहिड़ो आवाज़ हिते को सिंध में अहिड़ो मौजूदु आहे जंहिंखे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ दरियाफ़्त कयो, ग़ुलाम अलीअ दरियाफ़्त कयो। त यूसुफ जो जेको ब्रेक आहे सही माना में न, होॾां त स्टेज आहे जंहिंजे अञा पाण ॻाल्हायो ई कोन्हे, जंहिंमें उनजो कामिल उस्ताद आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उन ते अञा पोइ पाण अचूं था। पर ही जेको ग़ुलाम अली हुनखे मिलियो आहे ऐं उनजे मथां रंग महल खां पोइ फेरोज़ गुल मिलियो आहे, उन्हनि सिंध में पहिरियों दफ़ो ॿुधायो त फिल्मुनि में गज़ल थोड़ी शामिल हूंदा, रेयर, उहो तमामु कोई नौशाद साहब या ग़ुलाम मोहम्मद या मदन मोहन इंडियन फिल्मुनि में गज़ल हिकिड़ो ॿ ईअं तबरुकन रखंदा हुआ, पर सिंधी फिल्म में हिननि जेको राहत मिले थी गज़ल रखियो, या वरी रंग महल में मिली आहे प्यार जी मंज़िल टाइप पने आकिल में हिन जा गज़ल आया, त पोइ ख़बर पई त ही त बाबा हिकिड़ो गैर मामूली ॻाइण वारो सिंध में मौजूदु आहे जेको स्टेज ते वेहे थो त मैदानी थो गाए ऐं फिल्म थो गाए त प्लेबैक सिंगिंग हिन ते ख़तमु आहे, रेडियो में काफ़ी कलाम थो गाए त क्लासिकल असांजा सूफ़ी राग आहिनि उन्हनि खे रागड़ियुनि खे शाह लतीफ़ आहे, सचल सरमस्त आहे, मखदूम तालिबुल मौला आहे, अमीन फ़हीम साहब आहे, त उनखे उनजे गले में एॾी हैरत अंगेज़ सलाहियत हुई जो मोहम्मद यूसुफ थी बराख़िर पाण खे साबित कयो। अच्छा नसीर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई शेर फेरोज़ जी, त जेको मुश्ताक चंगे ते किताब लिखियो आहे पंहिंजी ज़िंदगी ते, उन लिखियो आहे त हीअ उहा फिल्म हुई जॾहिं फिल्म ठही पए त शेख हसन साहब या जेका प्लानिंग थी पए उन में उन्हनि फ़ैसिलो कयो त हिन में तक़रीबन जेके आहिनि से माण्हू हीरो खां वठी ऐं माना गायक तोड़ी, माना मेन गायक ऐं हीरो उहे सभु नवां खणबा। यूसुफ साहब वरी बरमला चयो आहे त मुंहिंजे कलामनि में जेका परफॉर्मेंस जेका ॾिनी आहे उहा वरी मुश्ताक चंगे ते ॾिनी आहे, त मुश्ताक चंगे ते जे करे मूंखे माण्हू यूसुफ सम्झो। अशरफ बिल्कुलु तव्हां आऊं अॼु बि ख़्वाबनि में उन नग़मे खे ॾिसंदो आहियां जेको इहो राहत मिले थी दर्द में, ऐं छाकाणि त शेख हसन साहब जो इंतख़ाब अदा मुश्ताक चंगेज़ी हिकिड़ो आम शिकिल सूरत जो माण्हू हुयो, पर उनखे कैमरा जॾहिं ॾिठो त उहो हुनजो क़िस्मत जागी पई, छाकाणि त फिल्म जे हीरो जे लाइ ज़ाती ज़िंदगी में हसीन हुजणु ज़रूरी कोन्हे, उनखे कैमरा में हसीन नज़र अचणु घुरिजे, ऐं उनखे चइबो आहे फोटोजेनिक फेस, त अदा मुश्ताक चंगेज़ी जो फोटोजेनिक फेस हुयो। हाणे उन में महापारा आहे, कमाल आहे, हैदराबाद जी हीरोइन, असांखे बसि सदमो आहे त उहो असांखे जुदा थी वई आहे, ताज़ो ई गुज़ारे वई आहे महापारा, हाणे थोरा ॾींहं थिया आहिनि। त उन सां गॾोगॾु उन फिल्म में जॾहिं चंड आहे, चंपा जा वण आहिनि, सेठ ठहियल आहे, ऐं हिकिड़ो ख़ूबरू आहे जेको 20-22 सालनि जो ई आहे अदा मुश्ताक, ऐं हीरोइन तव्हांखे ख़बर आहे त फिल्मुनि में को बि रोमेंटिक सॉन्ग हूंदो आहे त उहो मज़ेदार हूंदो आहे, हीरो ॻाईंदो आहे, हीरोइन अॻियां पई अंगल आरा कंदी आहे। अहिड़ी तरह सां साॻी तरह सां बादल फिल्म में मूं वरी अशरफ नथो विसारे सघां उनखे, छाकाणि त उहा मूं फिल्म उनजी शूटिंग बि ॾिठी आहे, रईस आशिक़ हुसैन बेग मिर्ज़ा वारनि जो इहो चैनल जो बाग़ आहे घाघरा मोरी बिल्कुलु भरिसां, हिते उनजी बादल जी शूटिंग थी आहे, शेर फेरोज़ बि उते थी आहे, उते शेर फेरोज़ जी त वरी मज़ाहिया नग़मे जी क़रीबन थी आहे, मूंखे क़िस्मत मार कराई, उहो बि यूसुफ पियो गाए, उनजो नालो छा आहे जेको थुलो जो आर्टिस्ट पंहिंजो शेख सिंधी, हा, पर मलक अनोखो आहे हिन में फिल्म में। असां ॻाल्हि पिया कयूं फिल्म बादल जी, त असांजे फिल्म शेर फेरोज़ में त हुनजी हीरोइन मापारा आहे, राहत मिले थी दर्द में, उहो नाज़ नखरा,
पर फिल्म जेका बादल आहे उन में मिर्ज़ा आशिक़ साहब जिन जो बाग़ आहे जेको उन में अंब जा वण आहिनि, हीअं पेचरा आहिनि ऐं नाज़ नखरा केरु पई करे सईदा एॾो हसीन हुनजो छिलियल बादामी जहिड़ो हुनजो रंग, एॾा सारू पासी ॿार हुननि खे ॾिसूं पिया ऐं उनजे पुठियां वसीम गाए पियो ऐं प्लेबैक सिंगर केरु आहे मोहम्मद यूसुफ आहे, ही नाज़ ही अदा ख़ुदा ख़ैर करे। त मां विसारे नथो सघां इन्हनि ॿिन्ही फिल्मुनि जी शूटिंग ऐं यूसुफ जो आवाज़। वाह सर वाह। हाणे यूसुफ ते त अञा ॻाल्हाईंदासीं, वक़्तु आहे, पर छो न तव्हां ऐं असां ऐं पंहिंजा जेके ॾिसनि पिया ॿुधनि पिया त उहे सभु दोस्त नगमूं ॾिसनि ऐं ॿुधनि, उन खां पोइ वरी यूसुफ जी शख़्सियत ते पाण ॻाल्हाईंदासीं। त दोस्तो अचो ॾिसूं था ऐं ॿुधूं था मोहम्मद यूसुफ जो इहे ख़ूबसूरत नसीर साहब। जीअं तव्हां ॻाल्हि कई शुरू में त तव्हां पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत सम्झो त सर हाणे आउं बि हिकिड़ो थोरो नंढिड़ो हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदुसि त जीअं असां रहंदासीं गुडसनाके में, जहांगीर साहब ऐं असांजो हिकिड़ो पाड़ो हूंदो थोरो ई अॻियां, माना तक़रीबन 10 मिंटनि जो मुफ़ासिलो, यूसुफ वारा रहंदा, जानी शाह जो पाड़ो। पर यूसुफ साहब उते जॾहिं असां थोरा वॾा थियासीं उते पोइ यूसुफ साहब शायदि कराची हलियो वियो, अच्छा पोइ उते कोन माना कोठड़ी वञी या कोठड़ी रहणु लॻो। त सजाद जेको हूंदो, सजाद यूसुफ, उहो बैंक में नौकरी कंदो ऐं उहा बैंक वरी हेठि हूंदी, मथे जहांगीर साहब जो घर हूंदो गुडसताके में। त असीं वेंदा हुआसीं त उते मुंहिंजी दोस्ती थी, त आउं नओं नओं अनाउंसर थियो त आउं जा कलाम ॾिसो न, हिकिड़े इश्क हूंदो आहे न सर, मुंहिंजो त इश्क हो आहे यूसुफ साहब सां। त मूं हुनखे चयो यार कॾहिं मुलाक़ात कॾहिं असांजी करा जी, की ठीकु आहे बिल्कुलु। पोइ 91 में साईं ठठे में हिकिड़ो फंक्शन थियो, ग़ुलाम क़दर पली जे हिकिड़ो फंक्शन करायो, जंहिंमें सभु माना इहे गायक आया ऐं उन में कंपेयरिंग मूं कई, सॼो अरेंजमेंट मूं कयो। सिर्फ़ु यूसुफ साहब जे लाइ मूं चयो मुंहिंजो वास्तो कोन्हे। पोइ आकाश अंसारी साहब खे चयूं, उहो आकाश अंसारी साहब यूसुफ साहब खे वठी आयो। मकली जो जेको मथे जेको ग्राउंड आहे उते इहो फंक्शन थियो हो ऐं उन में तमामु वॾा वॾा माण्हू हुआ। उन टाइम जो जेको चीफ मिनिस्टर हो जाम सादिक अली, उहो न पहुची सघियो। पोइ मूं हुनखे चयो सजाद खे त मुंहिंजी मुलाक़ात करा। पोइ मूंखे यादि आहे पंहिंजो नसीर साहब, मुंहिंजी आख़िरी ऐं पहिरीं मुलाक़ात यूसुफ साहब सां उते रही ऐं तक़रीबन असां 2-2.5 कलाक। पोइ माना यूसुफ साहब उन टाइम में ही मोबाइल त कोन हुआ, काश आउं फोटो कढां, काश उहो इंटरव्यू हो जहिड़ो। त यूसुफ साहब माना मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नथी विसरे त मूंखे चई साईं ज़िंदगीअ में इंसानु चाहींदो आहे न मूंखे पैसो मिले, शोहरत मिले, ताड़ी मिले। चई मूं पंहिंजो सभु शयूं टई ॾिठियूं, मूंखे पैसो बि मिलियो, मूंखे शोहरत बि मिली, मूंखे ताड़ी बि मिली। त साईं हाणे 2 शादियूं कई लाज़मी, जेके घरवारी उहा लंडन में रहंदी, बर्मिंगम में। हाणे यूसुफ साहब खे सर तव्हां वेझड़ाई में कीअं ॾिठो? यूसुफ हिकिड़ो ख़ूबसूरत माण्हू हुयो ऐं स्मार्ट माण्हू हुयो, सांवरो हुयो ऐं जीअं सभु ॾिसनि पिया त हुनजा चहिरे जा सारूप हुआ। कुदरत हुनखे हिकिड़ो हसीन शहज़ादो करे पैदा कयो ऐं सभिनी वसफ़े हुनखे आवाज़ बि सुठो मिलियो, अहिड़ो मिलियो जो अहिड़ो कंहिंखे ॿियो मिलियो ई कोन। ऐं असांखे लौंग फ़क़ीर जे इंटरव्यूज़ में ख़बर पई त उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान बि हुनखे 8-10 सालनि जी उमिरि में जमाल शाह जे पिड़ में हिकिड़े, छाकाणि त जमाल शाह जो पिड़ मौसीक़ी जो मर्कज़ रहियो आहे, वाडन जो पिड़ ऐं जमाल शाह जो पिड़, इहे शीशमहल एरिया सॼी हैदराबाद राग वैराग जी उस्ताद आशिक़ अली ख़ान खां वठी उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान सभु अचनि पिया, महफ़िलूं थियनि पियूं, राग जा वॾा पार्कूं, वॾा दबंग ज़मींदार शादियूं बि कनि पिया इन्हनि इलाइक़नि मां, इन्हनि एरियानि मां, राग जी महफ़िलूं बि, पैसा बि लुटाइनि पिया, झोलियूं भरे भरे नाणो पंहिंजो टिजोड़ियूं विरहाइनि पिया रागिन जे मथां। त उते लौंग फ़क़ीर जो चवणु आहे त असां पंहिंजे उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खे ॿुधायो त 8-10 सालनि जो ॿारु आहे, हुन कच्छ में वेही हिनखे जॾहिं यूसुफ खे ॿुधो त उन पेशन गोई कई त ही पोड़ो बि थी वेंदो त हिन जे आवाज़ में लर्ज़ो कोन ईंदो। हू चवंदो त लता ऐं नूरजहां जे आवाज़ में बि पीरीअ में लर्ज़ो ईंदो, पर यूसुफ जे आवाज़ में न ईंदो। इहा हुनजी पेशन गोई बड़े ग़ुलाम अली ख़ान। सो यूसुफ खे असां आख़िर ताईं सुरीलो ॾिठो, बेहद सुरीलो हसीन ॾिठो। ऐं यूसुफ जो फिल्म सां गॾोगॾु ॿियो जेको असांजी एज ग्रुप सां सफ़र शुरू थियो उहो पाकिस्तान टेलीविज़न ते। उते हुनखे फ़तेह अली ख़ान ऐं ज़फ़र अली
जहिड़ा मौसीकार मिलिया सिर्फ़ उन्हनि उते हुन खां जेके ॻारायो आहे ओहो। इन रीत बहारुनि मां गुज़री वियो सौदाई गुल गुल थी पियो गोया हिकु चश्मे तमाशाई न्याज़ हमाइनी जो न नज़्म ॻायो आहे शाहकार तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल मूं वटि रूप न को ॿैरूप जॾहिं न्याज़ हमाइनी पाण वेही ॿुधे टीवीअ ते त असां हुनखे ज़ारो क़तार चई साईं हीउ त अहिड़ो त मुंहिंजो कलाम कंहिं कोन ॻायो इहो यूसुफ ॻायो आहे अवी न आहियो त पंहिंजी दिलि बहारुनि सां था विंदरायूं असां ॾे जीअं अवी ईंदो बहारुनि खे न ॾिसंदासीं अहिड़ी तरह सां अदल सूमरो अयाज़ गुल ज़ुल्फ़िकार सियाल आकाश अंसारी ही उन्हनि टीवीअ तां उन जो गज़ल ऐं गीत पिया रिकॉर्ड कनि कमाल आहे यूसुफ जो सरमायो सिंध जी मौसीक़ी जो अमल सरमायो आहे वरी 70 जे ॾहाके में अशरफ जॾहिं कैसेट कल्चर निकितो आहे त फ़िरोज़ गुल उस्ताद न्याज़ हुसैन उन जा बेताज बादशाह मौसीक़ार आहिनि वरी काफ़ी कलाम लिखण वारा केर साम्हूं आया आहिनि जेके कैसेटुनि जूं कैसेटूं आहिनि कमाल जो सरमायो आहे सिंधी मौसीक़ीअ वटि मीर अब्दुल रसूल मीर जी कैसेट पई अचे यूसुफ आज़ में आकाश अंसारी जे हाणे पंहिंजो मिलणु ज़रूरी आहे वरन ही ज़िंदगी अधूरी आहे या वरी अब्दुल गफ़ार तबस्सुम जा जेके कलाम आहिनि वरी ॾिसो त ताजल बेवस जे कलामनि जी कमाल जूं जेके काफ़ियूं आहिनि उहे मोहम्मद यूसुफ त मोहम्मद यूसुफ हिन वक़्तु जेको सिंध में सरमायो छॾियो आहे अहिड़ो सरमायो लाइट क्लासिकल फिल्मी गैर फिल्मी गीत गज़ल उहा कहाणी यूसुफ ते ख़तमु आहे पर यूसुफ जो जेको असीं उस्ताद ते ॻाल्हाईंदासीं त पोइ उन ते असीं ज़रूरु ईंदासीं पर मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां भले यूसुफ खे कुझु ॾेखारियो ॿुधायो हा मुंहिंजो हाणे मुंहिंजो इहा मुख्य हो त हाणे उन मरहले ते पंहिंजो उनजो उस्ताद ते बि ॻाल्हाईंदासीं पर छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ॿुधूं उन खां पोइ वरी यूसुफ साहिब जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदा त दोस्तो अचो ॾिसूं ऐं ॿुधूं था मोहम्मद यूसुफ जो ही ख़ूबसूरत नग़मो मूंखे तोसां प्यार आहे प्यार छा है मूंखे तोसां प्यार आहे प्यार छा है मुंहिंजी दिलि थी तोखे चाहे मुंहिंजी दिलि थी तोखे चाहे दिल अंदर इसरार छा है मूंखे तोसां प्यार आहे प्यार छा है तोसां प्यार आहे प्यार छा है दिल त आहे दिल बाजो आस्तानो प्यार तह में आहे कुदरत जो खजानो दिल त आहे दिल बाजो आस्तानो प्यार तह में आहे कुदरत जो खजानो जिंदगानी ये जवानी ये बहार छा है मूंखे तोसां प्यार आहे प्यार छा है
बंधियूं दर्द वंडियूं मुस्कुरायूं, दिलियूं बंधियूं दर्द वंडियूं मुस्कुरायूं। केर जाने इन जहां जे पार छा आहे, मूंखे तोसां प्यार आहे। प्यार छा है, मुझे दिल थी तोखे चाहे, मुझे दिल थी तोखे चाहे। दिल अंदर इसरार छा है, मूंखे तोसां प्यार आहे। प्यार छा है। वेलकम टू बैक नसीर साहब। हाणे उस्ताद केरु हो या अने ते थोरो पाण ॻाल्हाईंदासीं, पर साईं इहो उन टाइम में मशहूरु थियो जॾहिं यूसुफ फिल्मनि जी दुनिया में कदम रखियो। शेरो फिरोज़ खां वठी बादल, उन खां पोइ वरी ॿियूं जेके फिल्मूं आयूं, महबूब मिठा, घूंघट लाइ कुंवार, इन्हनि में यूसुफ रहियो आहे। त पोइ साईं इहो लक़ब कंहिं ॾिनो हो त सिंधी फिल्मनि जो मेहदी हसन मोहम्मद यूसुफ आहे? जॾहिं फिल्म घूंघट लाइ कुंवार ठहे पई, उनजो हिदायतकार तव्हांखे ख़बर आहे त ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहब आहे। ऐं उन फिल्म जे लाइ तय कयो वियो इहो त मोहम्मद यूसुफ जा कराची जे ईस्टर्न स्टूडियो में रूना लैला, रुबीना ब्रदर्स, अदियाबदा परवीन, उन्हनि सभिनी सां डुएट जाम थी विया हलिया। हाणे छो न हिकिड़ी अहिड़ो तजुर्बो कजे जो मुल्क जी टॉप जी गायका जेका आहे मलकत नूरजान, उन सां बि हिनजो हिकिड़ो डुएट थियणु घुरिजे। हाणे फिल्म जो मौसीकार केरु पियो थिए? इमदाद हुसैन, असांजे हैदराबाद फिरदौस कॉलोनी, लियाकत कॉलोनी। हिकिड़ो ढोलक वारो आहे, असिस्टेंट आहे गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जो, पन जी बीड़ी पियो पीए, सावरो कारो गोर गजीअ में, पर जॾहिं तर्ज़ पियो ठाहे त कमाल जो ॾिसो त छा आहे इहो, ई साईं इमदाद हुसैन आहे। उन घूंघट लाइ कुंवार जी मूसीक़ी तरतीब ॾिनी ऐं जॾहिं उनजी रिकॉर्डिंग जे लाइ लाहौर असांजे शाहनूर स्टूडियो उते जॾहिं वई आहे, नूरजान सां हिनजो हिकिड़ो त धमाल आहे, कुल दियास पुॼायूं, अली इमाम, मनस्तो मनम, गुलाम अली, हज़ार जान गिरामी, फिदाए नाम, ही जो ॾोहिड़ो मोहम्मद यूसुफ ॾिनो आहे। हुन खां पोइ ग्रेंजर आहे घोड़नि जो, धमाल जो, ऐं मथां वरी नूरजान थी चवे त कुल दियास पुॼामी, ऐं वरी मुंहिंजी प्रीत नई, मुंहिंजो प्यार न हो तो राणल सां। त ही जॾहिं नूरजहान ख़ुदि हुन सां सिंधी डुएट ॿुधाइनि त हुनखे तसवर बि न हो। हुनजी तसवर में रजबली हिकिड़ो आवाज़ हो जंहिंसां हुन उहो हिकिड़ो फिल्मी हल्को फुल्को आवाज़ आहे। पर मोहम्मद यूसुफ जो जॾहिं हुन आवाज़ ॿुधो त उन चयो त ही त सिंध जो मेहदी हसन आहे। बल्कि हुन चयो त ही त मूंखे मेहदी हसन खां वधीक थो लॻे। ऐं हुन मोहम्मद यूसुफ खे चयो त तूं लाहौर रह ऐं तूं हिते फिल्मी गीत ॻाए ऐं तूं मुक़ाबले में ईंदे मेहदी हसन जे। त हुन चयो त न, आउं सिंध जो आहियां, आउं सिंध में रहणु पसंदि कंदुसि। सो मेहदी हसन जे लक़ब वारी जेका ॻाल्हि आहे उहा हिनखे फिल्म घूंघट लाइ कुंवार वटां, बल्कि त नूरजहान वटां ईअं ॻाल्हियुनि में मिली आहे, जंहिंसां गॾिजी हुन इहे ॿ दुगाना जेके आहिनि इमदाद हुसैनी जी मौसीक़ीअ में घूंघट लाइ कुंवार लॻाया। अच्छा निकिता, हाणे तव्हां खां वरी ॿियो आउं पुछंदुसि त भला ही जेको किताब लिखियो वियो साईं उन शख़्सियत ते, उन किताब जी में के ख़ासि पहलू तव्हां ॾिठा हूंदा? मुमताज़ मिर्ज़ा साहब ॿिया किताब लिखिया, उनमें थोरो ज़िक्र आहे, किथे फ़कीर अब्दुल गफ़ूर आहे, उसम जो ख़ादिम आहे, पर ही तव्हां सम्झो त हिकिड़ो बिल्कुलु धार किताब लिखियो। जी हा, इन किताब जो नालो आहे सुपेरियां संधी ॻाल्हिड़ी। सुपेरियां सिंधी ॻाल्हिड़ी। ऐं अशरफ ॾिसो जेके पारखू हूंदा आहिनि न, जेके जोहरी हूंदा आहिनि, जी असांखे बि हिकिड़ी हद ताईं ख़बर आहे त हिन वक़्तु छा आहे माहौल ऐं सही राग केरु पियो ॻाए, कंहिं वटि इहा मणिया वधीक आहे राग जी। हर को पंहिंजे पंहिंजे तौर ते हिकिड़ो थर्मामीटर सिंधी समाज जे मौसीक़ीअ में लॻाए वेठो आहे। त असां खां वधीक त उहे असांजा वॾा ज़बरदस्त आहिनि जिन ॾिठो त सिंधी राग में बेशक उस्ताद मोहम्मद जुमन आहे, पर हिकिड़ी मख़सूस अंग आहे गायकी आहे, वैरायटी ईअं न आहे जीअं यूसुफ आहे, मास्टर इब्राहिम आहे, वैरायटी कान्हे, हिकिड़ो अंग आहे, हिकिड़ो अंदाज़ आहे, उन में उहो ताक़त सां ॻाइनि पिया। उस्ताद मंज़ूर अली ख़ान हिकिड़ो ख़ालिस मैदानी, बेहद सुरीलो मिठो, पर गले जे लिहाज़ खां, मर्दाना गायकी जे लिहाज़ खां तव्हां ॾिसंदो त यूसुफ बि उस्ताद बि चवंदो त मुंहिंजे मुक़ाबले में मुंहिंजे शागिर्द जो आवाज़ वधीक मर्दाना आहे, हसीन आहे। त आख़िर मुमताज़ मिर्ज़ा साहब बि इहा परख साॻी रखी आहे त सिंधी समाज में
ॻाइण वारा ॻाइनि पिया, लोक ॻाइनि पिया, क्लासिकल ॻाइनि पिया, सदारंगी ॻाइनि पिया, पर हुन ॾिठो त इहे सभु रंग त सभु कोन पिया ॻाए सघनि। ही गुलदस्तो आवाज़ जो त हिन जे गले में लॻो पियो आहे। त हुन लिखियो त हिन जी जेका तारीख़ी अहमियत आहे, हैसियत आहे, ही कीअं पैदा थियो, गुल गुलाब जो कीअं थियो, इन ते कहिड़नि उस्तादनि महिनत कई ऐं ही कीअं हिन पंहिंजो नालो कढियो, कीअं लाउब अली तबियत आहे, कीअं लापरवाह तबियत आहे, कीअं आशिक मिज़ाज आहे, कीअं पैसा लुटाईंदड़ आहे, कीअं गोहियूं ॾींदड़ आहे। माण्हू कंपनियूं एजेंसियूं हुन जे पुठियां आहिनि त असांजो ॻाए, असांजो ॻाए, असांजो ॻाए। ऐं यूसुफ आहे जेको ईअं पंहिंजी शोहरत खां मजबूर लिखंदो, ॾिजंदो, भॼंदो, बसि चयो मूंखे, माना एतिरो त मशहूरु माण्हू हो जो हुनखे हुन ते मुमताज़ मिर्ज़ा साहिब बिलाख़िर हुनजी समूरी हयाती जी जेका जदोजहद उनखे उन किताब में महफ़ूज़ करे छॾियो आहे। किताब जो नालो आहे सो पहिरियां संदी ॻाल्हिड़ी। सुभान अल्लाह। त दोस्तनि खे पाण ॿुधायो आहे, जेके दोस्त अञा पाण ॾिसनि पिया, ॿुधनि पिया, उहे जेके चाहिनि त इहो किताब पाण सम्झा थो मिली सघे थो। अच्छा नसीर साहिब, हाणे हिकिड़ी किताब जो पहलू थी वियो उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां साईं। हाणे शुरू वारी जेका तरबियत रही आहे सा त कुझु ॿिया नाला अची विया, जंहिंमें सोनू ख़ान बलोच बचे थो या ॿिया मूसीक़ार अचनि था, पर वरी असां ॿुधो ऐं इहो तव्हांखे ख़बर आहे बाक़ाइदा त तरबियत माना जेके शागिर्द आहिनि उन में नाला अचनि पिया। उन माना वहीद अली जो नालो बि आहे, मोहम्मद यूसुफ जो नालो बि आहे, अनवर बिस्तरी जो नालो बि आहे, कमर सुमरे जो नालो बि आहे, पर माना वधि में वधि नालो जेको आहे ॿिनि ॼणनि जो आहे उहो ख़ान साहिब वहीद अली ऐं हिन जो मोहम्मद यूसुफ जो। त इहो कीअं थियो सर? अशरफ, इहो मिसाल ईअं आहे त ॾिसो न, ही सॼी पूरी काइनात आहे, हुन में तरह तरह जा सितारा चमकनि पिया, जरकनि पिया, पर सिज हिकिड़ो आहे, चंड हिकिड़ो आहे। त हाणे इहे जेके सभु सितारा आहिनि शागिर्द उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा, हाणे ॻाल्हि इहा आहे त उस्ताद मंज़ूर अली ख़ान राग सेखारण जो सखी हो ऐं हुनजे मुक़ाबले में को बि सखी कोन हुयो। सभु माण्हू राग सेखारनि पिया त पंहिंजनि औलाद खे सेखारनि पिया, पंहिंजनि मिटनि माइटनि खे सेखारनि पिया ऐं सिंसियरिटीअ सां उहो राग जेको आहे उहो पंहिंजे ख़ानदान में विराइनि पिया। पर उस्ताद मोहम्मद यूसुफ जे हवाले सां जेकॾहिं असां उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो ज़िक्र कंदासीं त पोइ असांखे 20वीं सदीअ में यगानो सेखारण वारो अवल आख़िर उस्ताद मंज़ूर अली ख़ान लॻो, जंहिं टंडे आदम में ईअं सम्झो त गुरबत में हिकिड़ी राग जी हुन ख़ुदि मुंहिंजे जेको पेट में फन आहे, जेका राग जी जेका बि दरिया समुंड, असल में ख़ुशकिस्मती बदकिस्मती त उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे पुट जो औलाद नरीना न आहे, उन जूं न्याणियूं आहिनि। त ग्वालियर में न्याणियुनि खे राग वग़ैरह कोन थो सेखारणु वञे, उहो तरीक़ो कोन्हे उते। हाणे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे मुमकिन आहे जेकॾहिं पुटु हुजे हा त मुमकिन आहे त हू सॼी महिनत जेका आहे उहा उन ते करे हा। इन करे हुन जेके सिंधी समाज जा सुरीला सुरीला ॾिठा त जिन ते हुन लिखियो त ऐं ॾिठो त महिनत सजाई वेंदी, त उन मां उस्ताद गुलज़ार अली ख़ान खे हुन ॾिठो, कमर सूमरे खे ॾिठो, अनवर हुसैन बिस्तरी खे ॾिठो, वहीद अलीअ खे ॾिठो, पर वॉइस क्वालिटी जेकॾहिं उस्ताद खे ख़ुदि बि वणी आहे न, मूं चयो न त काइनात में चंड ॿ कोन्हनि, सिज ॿ कोन्हनि, त हुन ॾिठो त हीअ आवाज़ जो सिज जेको आहे उहो हिते आहे। त इन करे हुन ते हुन एॾी रियाज़त कई आहे, एॾी महिनत कई आहे, जो हुनखे ख़बर हुई त मुंहिंजा ॿिया शागिर्द मुंहिंजो नालो कढंदा, पर असल में रहंदी दुनिया ताईं जेकॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो शागिर्द जी हैसियत सां को नालो कढण वारो शागिर्द आहे त हुनखे ख़बर हुई त हीउ मोहम्मद यूसुफ आहे, ऐं इन करे ई मोहम्मद यूसुफ। पंहिंजो नसीर साहिब, हाणे सच पुछो त ॿ टे सवाल मूंखे पुछणा हुआ, पर आख़िरी हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछंदुसि त साईं, जेको मोहम्मद यूसुफ जे ख़ानदान मां भला मोहम्मद यूसुफ खे न्याणियूं हुयूं, शायदि पुट जो औलाद कोन हो, पोइ भाउ अथसि या जेको भाणे जो आहे इरशाद यूसुफ, इरशाद यूसुफ में उहो रंग तव्हां वधीक ॾिठो आहे या हुनमें सजाद में ॾिठो आहे? ॾिसो, इरशाद यूसुफ त हुनजे रिश्ते में किथे हूंदो, हुनजो भाउ सजाद यूसुफ आहे, ठीकु आहे। मोहम्मद यूसुफ जॾहिं आख़िर में बीमारीअ ॾांहुं आयो त उन थोरो ज़ाती तरह सां कोशिशि कई न त मुंहिंजो जेको फ़न आहे उहो मुंहिंजे भाउ सजाद यूसुफ में लहे, उहो हुन में घणे हद ताईं लाहिण में कामयाबु थियो, पर हाणे राग रियाज़त सां आहे, महिनत सां आहे। उन खां पोइ वरी मोहम्मद यूसुफ जॾहिं दुनिया में न रहियो त ज़ामिन अली हुनजो भाणे जो आहे, मोहम्मद कासिम जो फर्ज़ंद आहे, ऐं पंहिंजो मोहम्मद कासिम जो जीअं मूं ॿुधायो त फर्ज़ंद आहे, त उन वरी पंहिंजे मामे जे रंग खे जीआरण जी कोशिशि कई। त ईअं हिकिड़ो जेको ॾींहं मां ॾींहों ॿरियो त मोहम्मद यूसुफ जॾहिं वञी पंहिंजे
कोठड़ी में रहियो आहे त उहो सम्झो त उते हू उन पंहिंजे ज़ामिन अलीअ खे थोरी घणी ज़ामिन खे। नंढपण में तरबियत ॾिनी वाह। ऐं साईं बुढ़ल शाह जो क़ब्रिस्तान आहे जिते पाण हिन वक़्तु अबदी आरामी। आरामी आहे ऐं इन सॼी एरिया में आउं सम्झां थो त मोहम्मद यूसुफ जे आवाज़ खे जेकॾहिं कंहिं जीआरियो आहे त थोरो घणो सज्जाद यूसुफ ऐं हाणे जेकॾहिं अॻिते को हुनखे सेखारे पियो हलाए पियो ज़ामिन। इरशाद यूसुफ बि आहे पर इरशाद यूसुफ खे पंहिंजा महिनत जी वॾी ज़रूरत आहे पर ज़ामिन अली आउं सम्झां थो त जेकॾहिं महिनत कंदो रहंदो त पोइ उस्ताद अॻियां मोहम्मद वधंदो। यूसुफ जे राग जो जेको अलम आहे झंडो आहे उहो देर ताईं दूर दूर ताईं हलंदो रहंदो आमीन। त दोस्तो कुझु बि थिए केतिरा बि रागी अचनि पर मोहम्मद यूसुफ हिकिड़ो ई हो सिंध जी सरज़मीन वरी ॿियो मोहम्मद यूसुफ न ॼणींदी मोहम्मद यूसुफ हिकिड़ो ई हो इन सां प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो महिराण जे रागी में अॼु असां गुफ़्तगू कई महान सदारंगी रागी उस्ताद मोहम्मद यूसुफ जी शख़्सियत ते असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त साथ सलामत। मुमारा सी लधी उलोय मेरा मारू सी लधी उलोय मिला सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बधाऊं सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बधाऊं उम्र जो पटकी पहले सुमरा लगी दखण दी लगी दखण रे मारू जमीर आऊं विच बंद में बंदियान आऊं विच बंद में बंदियान लगी दखण रे मारू जमीर लगी दखण रे मारू जमीर आऊं विच बंद में बंद में बंदियानी लगी दखण भलो मिया पहरी जिसकी लगी पट पहरी जिसकी